Audio Jungle. नाज़रीन ख़बर आहे घोसपुर मां नवरी अॻु अणॼातल चोरनि पारां शहर जे मेन बस वारे इलाइक़े मां जानिब अली बालकानी जी किराना स्टोर ऐं कम्युनिकेशन शॉप जी छत टोड़े लखें रुपयनि जी चोरी ऐं ॿिए क़ीमती सामान जी चोरी वाक़े ख़िलाफ़ बालकानी इताद ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते शहर जे कारोबारी माण्हुनि बालकानी फोरम जे अॻवान डॉक्टर मोहम्मद यूनुस बालकानी, जानिब अली बालकानी, डॉक्टर अब्दुल वहाब बालकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में वेगन अॾे खां प्रेस क्लब घोसपुर ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जी अंदरि वधंदड़ बदअमनी रोके जानिब अली बालकानी जी चोरी थियल सामान वापसि करायो वञे। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन घोसपुर पुलिस खां मुतालबो कयो त चोरी थियल पैसा ऐं सामान वापसि कराए मुल्क जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। करायो लखें रुपयनि जी चोरी थियल, ये चोरी तो सिर्फ 1 रुपए जी भी चोरी है। लखें रुपयनि जी चोरी थियल घोसपुर शहर में लखें रुपयनि जी चोरी थियल वापस करायो। इंतजामिया तार कोठे इंतजामिया असांखे चोरी वापस कराए रे, अहिड़ी ज़हन में थोड़ो कढो न। वापस करायो।